अदा हिकिड़ो मिनट अगर खुदा न ख़ासा अमां वटि बि फेसबुक की तरफ़ां हाणे ईमेल अचे थी त ख़बरदार थी वञूं त इन खां पहिरियां जो अमां जो फेसबुक अकाउंट हैक थी वञे, इन को ॿियो इस्तेमालु थो करे पियो, हिनमहिल ई इन खे बंदि करे छॾियो। हे सिर्फ़ु नंढड़ी हिकु मिंट जे अंदरि तव्हां सेटिंग करे सघो था। सिर्फ़ु फेसबुक खोले करे कुंड ते अव्हांखे जेके टे लाइनूं ॾेखारजनि थियूं उन ते क्लिक कयो। हिते अव्हांखे जेको सेटिंग्स वारो आइकन ॾेखारे थो उन ते क्लिक करे सी मोर इन अकाउंट सेंटर वारो ऑप्शन ॾेखारिबो, उन ते क्लिक कयो। पासवर्ड ऐं सिक्योरिटी वारो ऑप्शन ॾेखारिबो, उन ते क्लिक करे चेंज पासवर्ड मतिलबु पासवर्ड चेंज करे छॾियो। हिते पहिरियां पुराणो पासवर्ड लॻायो, हिकु दॿे में, पोइ उन खां पोइ नओं पासवर्ड, ॿिनि दॿनि में नवां पासवर्ड लॻाए करे जॾहिं हेठि जेको तव्हांखे लॉग आउट फ्रॉम ऑल अदर डिवाइस जो ऑप्शन अचे थो पियो, टिक अचे थो पियो, इन खे लाज़मी सिलेक्ट करे छॾियो। इन सां छा थींदो त बाबा जंहिं बि ॿिए मोबाइल ते तव्हांजो फेसबुक अकाउंट खुलियल हूंदो उतां तव्हांजो इहो फेसबुक अकाउंट बंदि थी वेंदो। उन खां पोइ नेक्स्ट करे जेको आहे तव्हां जेको व्हाट्सअप ते तव्हांजो नंबर ॾिनल हूंदो उन ते कोड ईंदो, उहो कोड हिते लॻाईंदा त तव्हांजो पासवर्ड चेंज थी वेंदो ऐं जेकी बि कंहिं ॿिए मोबाइल जेको आहे तव्हांजो फेसबुक अकाउंट खुलियल हूंदो उतां बि तव्हांजो फेसबुक अकाउंट बंदि थी वेंदो। हिकु ॿी बि लाज़मी सेटिंग अथव, ॿी जेको उहा बि सेटिंग लाज़मी करे छॾियो, 2 फैक्टर ऑथेंटिकेशन वारो सेटिंग जेकी तव्हां थोरो पोइ हिते वेंदा, हिते तव्हांखे उन खे क्लिक करे 2 फैक्टर ऑथेंटिकेशन ते इन ते क्लिक करे ऐं जेको आहे हिते नंबर सिलेक्ट कयो जंहिं ते तव्हां जेको आहे कोड घुराइणु चाहियो था। मतिलबु त अगरि कंहिंखे बि तव्हांजो फेसबुक अकाउंट जो पासवर्ड ख़बर पइजी थी वञे तॾहिं बि तव्हांजो फेसबुक अकाउंट उहो खोले न सघंदो।